أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الشهر الحرام بالشهر الحرام والحرمات قصاص فمن اعتدى عليكم فاعتدوا عليه بمثل ما اعتدى عليكم واتقوا الله واعلموا أن الله مع المتقين وأنفقوا في سبيل الله ولا تلقوا بأيديكم إلى التهلكة وأحسنوا إن الله يحب المحسنين. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे ॻाल्हि हले पई सूरत बक़रा में हज जी ज़माने जी हज कजे, पर हुन वक़्तु ॼण तकलीफ़ हुई जो होॾां मुखालिफ़त हुई, इन करे उहे ॻाल्हियूं बि आहिनि पंहिंजो। हिते आहे त शहरुल हराम बि शहरुल हराम, जेकॾहिं हू शहर हराम जो यानी मुहर्रम, रजब, ज़िलक़द, ज़िलहज जो फज़ीलत जो तक़दुस रखनि था त तव्हीं बि रखो, पर जेकॾहिं हू उन में जंग कनि था त पोइ तव्हांखे बि जंग करणी पवंदी मजबूरन। त पोइ क़िसास आहे, मतिलबु त मोट हिक ॿिए खे अहिड़े नमूने सां ॾिबी जहिड़ो हू वर्ताव कंदा, तव्हांखे उहो वर्ताव करिणो पवंदो। तव्हांखे बि इजाज़त आहे उन महीननि में विढ़ण जी। अॻु में ॼण विढ़ण जी इजाज़त न हुई शरीयत लिहाज़ खां, हाणे शरीयत इजाज़त ॾिए थी, छो जो काफ़र विढ़े थो उन महीननि में, त पोइ मुस्लमान बि विढ़ंदो। फमन इत्तदा अलैकुम, जेको तव्हां सां ज़्यादती करे कंहिं बि क़िस्म जी, त पोइ तव्हां उन सां फातदू अलैहि बिमिस्ल मा तदा अलैकुम, त उन सां तव्हां ओतिरी ज़्यादती करियो जेतिरी हुन ज़्यादती कई आहे तव्हां सां। हिन में तमामु सुहिणी ॻाल्हि आहे त ज़्यादती ईअं न करियो जो हुन तव्हांजो हिकिड़ो माण्हू मारियो, तव्हां हुनजा 15 मारियो, न, हुन जेतिरी ज़्यादती कई आहे ओतिरी तव्हां हुन सां ज़्यादती कयो, वधीक न। त जेकॾहिं तव्हीं वधीक कंदो त वरी तव्हीं ज़ालिम थी वेंदो। इहो ॼण रिस्ट्रिक्शन जेका तौरात मंझि कान्हे, इंजील में कान्हे। इंजील में बसि जेको मतिलबु तव्हांजो मारे न मारे तव्हीं सॼी दुनिया खे मारे विझो। हाणे इहो जेको इस्लाम में आहे, क़ुर में आहे, हीअ जेका फज़ीलत आहे, इहो तमामु महराज जी ॻाल्हि, तमामु वॾी ॻाल्हि आहे, हिनखे सम्झणु घुरिजे त भई हीअ जेको रिस्ट्रिक्शन आहे तव्हांजे मुदाफ़ित जी बि, यानी यू डोंट गो टू फॉर, यू जस्ट डू what other people have done to you, not more than that. فَمَنِ اعْتَدَىٰ عَلَيْكُمْ فَاعْتَدُوا عَلَيْهِ بِمِثْلِ مَا اعْتَدَىٰ عَلَيْكُمْ وَاتَّقُوا اللَّهَ। अलाह खां ॾिजो, छो जो तव्हीं भायो त असीं हक़ ते आहियूं, असीं भले मारे छॾियूं दुनिया। हाणे इहे जेके ठाहिया अथऊं पंहिंजो अमेरिकन ई विधा हुआ, इहे जेके छा थो चइजे आइसिल बाइसिल, इहे जेके माण्हू, उहे तमामु मतिलबु त भई पंहिंजनि खे मारियो, परावनि खे मारियो, मुस्लमाननि खे मारियो। कॾहिं कोन ॿुधो तूं को शीअनि खे मारियऊं, कॾहिं कोन ॿुधो तूं को क्रिस्ताननि खे मारियऊं, कॾहिं कोन ॿुधो पंहिंजनि ई खे मारींदा हुआ। माना हू पंहिंजा कोन हुआ, हुआ ई परा हुआ, छॾियल हुआ, तंहिं करे वेठे मारियऊं। पोइ इहे जेके माण्हू आहिनि पंहिंजनि खे वेठा मासूम ॿारनि खे मारीनि, पंहिंजो इस्पतालुनि में मारीनि, मस्जिदुनि में मारीनि, तमामु ज़ालिम क़ौम, अहिड़ी क़िस्म जी क़ौम किथां हिननि खे अकुलु आयो आहे? अलाह ताला जो हुकुम न आहे फत्तकुल्लाह, अलाह खां ॾिजो, अलाह खां ॾिजो त पोइ ॾिजंदो कोन त पोइ छा थींदो? वत्तकुल्लाह वअलमू अन्नल्लाह मअल मुत्तक़ीन। ऐं तव्हां ॼाणो त अलाह तक़वा वारनि खां, परहेज़गारनि सां आहे। तक़वा अलाह खां ॾिजंदड़नि सां अलाह आहे। ऐं पंहिंजो अॻिते अचे थो अलाह युहिब्बुल मोहसिनीन, अलाह ताला मोहसिननि सां खे पसंदि करे थो। अॻु में फरमाई त इन ला युहिब्बुल मुअतदीन, पंहिंजे एतदाल खां लंघड़, पंहिंजे हद खां लंघड़ वारनि खे पसंदि नथो करे अलाह ताला। कंहिंखे पसंदि करे थो, कंहिंखे पसंदि नथो करे। इहे ॿई ॻाल्हियूं हिते अचनि पियूं। हीअ सूरत हिन में बक़र में 190 आयत ऐं 195 आयत ऐं हिकिड़ी पंहिंजो हीअ 194 आयत। हिन में कंहिंखे पसंदि अलाह करे थो, कंहिंखे नथो पसंदि करे। त भले पाण खे मुस्लमान सॾायो, पर जेकॾहिं ज़ुल्म कंदव
मस भले 5 जे बदिरां भले 50 नमाज़ूं पढ़ंदा हुजो, ज़ुल्म था करियो त पोइ तव्हांखे बि अलाह ताला विझंदो जहन्नम में। ज़ालिम जेको बचनि खे ॿारनि खे औलाद खे औरतुनि खे जेके विढ़नि कोन था उन्हनि खे त ई मारींदो वेठा, त पोइ अलाह ताला विझंदो जहन्नम में, भले त पोइ मज़ो